FIA हरीम शाह जे नाज़िबा वीडियोज़ लीक करण वारे केस में मशहूर टिकटॉक स्टार सुंदल खटक के गिरफ्तार करे वरतो। स्पेशल जज सेंट्रल इस्लामाबाद में टिकटॉक स्टार हरीम शाह जे नाज़िबी वीडियोज़ लीक करण वारे केस की ॿुधणी थी, जंहिं दौरान हरीम जवाबदार ऐं सुंदल खटक पंहिंजे वकीलनि सां गॾु अदालत में पेश थी। ॿुधणी दौरान सुंदल खटक अदालत के ॿुधायो त हरीम शाह जूं वीडियोज़ हाणे लीक थियूं आहिनि। उहा खेसि काफ़ी सालनि खां तंग कंदे पई आई। हरीम शाह नाज़िबा तस्वीरूं ज़रिए ब्लैकमेल कर रही आहे। उन पंहिंजे मौक़िफ़ में चयो त हरीम शाह जूं के बि वीडियोज़ रिकॉर्ड नाहिनि कयूं ऐं न ई वरी वीडियोज़ लीक कयूं आहिनि। मथस कूड़ो इल्ज़ाम लगायो वियो आहे। ॿुधणी दौरान हरीम शाह सबूत पेश कंदे वीडियोज़ ऐं तस्वीरूं अदालत खे ॾेखारियूं, जंहिं ते प्रोसिक्यूटर मौक़िफ़ इख्तियार कयो त टिकटॉक ते कश्मीर जी आज़ादी लाइ वीडियोज़ नाहिनि लगायूं वयूं। टिकटॉकर्स पंहिंजी वीडियोज़ ठाहींदियूं आहिनि, उहे सभिनी खे ख़बर आहे। स्पेशल जज सेंट्रल आज़म खान दलील ॿुधण बाद जवाबदार सुंदल खटक जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द कई। दरख़्वास्त रद्द थियण बाद FIA सुंदल खटक खे गिरफ़्तार करे वरितो। सुंदल खटक जे गिरफ़्तारी बाद हरीम शाह ट्वीट कयो त जेका ॻाल्हि मूंखे गिरफ़्तार कराइण अदालत पहुती हुई, अॼु उहा पाण अदालत मां गिरफ़्तार थी चुकी आहे।